मुफ्ती साहब कंहिं माण्हू वसियत करे वेंदा आहिनि त मुंहिंजे मरण खां बाद मुंहिंजूं अखियूं या मुंहिंजो दिलि कढी कंहिं ज़रूरतमंद शख़्स खे ॾेई छॾिजो। छा इहो तरीक़ो सही आहे ऐं अहिड़ी वसियत पूरी कजे या न? अल्लाह तबारक व तआला जेके असांखे ही आज़ा ॾिना आहिनि, अखियूं ॾिनियूं आहिनि, दिलि ॾिनो आहे, हथ ॾिना आहिनि, इहे मुकम्मल आज़ा अल्लाह जी नेमत आहे इंसान जे लाइ। ऐं इन्ही नेमत खे वेचणो इहो हराम आहे, छो त खपाए बि उहा शइ आहे जेकी इंसान जी मिल्कियत हुजे। ही हथ अल्लाह जी नेमत आहे, इस्तेमाल करण जी असांखे इजाज़त आहे, पर ही हथ असांजी मिल्कियत न आहे। ही मोबाइल असांजी मिल्कियत आहे, इस्तेमाल भी करे सघूं था, खपाए भी सघूं था। खपाईंदो इंसान उहा शइ आहे जेकी इंसान जी पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुजे। अखियूं इंसान जी मिल्कियत न आहिनि, इन करे अखि कंहिं ॿिए शख़्स खे न हदियो ॾेई सघे थो, न खपाए सघे थो। इन्ही समूरनि आज़ा सां तव्हांखे क़ब्र में दफ़न थियणो आहे। अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी वसियत करणु इहा जाइज़ न आहे, ऐं जेकॾहिं को करे वियो आहे त उनखे पूरो करणु इहो बि जाइज़ न आहे।